नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में कश्मीरी आवाम सां इज़हार यकजहती ऐं कश्मीर जी आज़ादी लाइ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻुवाणी पारां बाइको पंप सांगड़ रोड खां खिपरो जे शहीद चौक ताईं रैली कढी हुई। रैली जी अॻुवाणी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खिपरो जे सदर अली नवाज़ हिंगोर जो, आगा अहमद पठान पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सिटी सदर, हमीद खान पठान, उज़ैर आराई, सैयद बाबिर शाह, सैयद दोदो शाह ऐं ॿिया करे रहिया हुआ। रैली में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे कारकुननि समेत गौसिया जमात जे मुरीदन वॾे अंग में शिरकत कई है। अॻुवाणी जे हथनि में बैनर, प्ले कार्ड, पाकिस्तान ऐं कश्मीर समेत तहरीक इंसाफ़ जा झंडा खयल हुआ। इन मौके ते इंडिया जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे रहिया हुआ। पाकिस्तान जिंदाबाद, पाक फौज जिंदाबाद, कश्मीर बनेगा पाकिस्तान जा ज़ोरदार नारा हणी रहिया हुआ। इन मौके ते तहरीक इंसाफ़ जे अॻुवाणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो है त इमरान खान जेको पाकिस्तान जो नओं नक्शो ठाहियो है, जंहिंमें कश्मीर खे पाकिस्तान जे नक्शे में शामिल कयो वियो है। इमरान खान ईंदड़ वक़्त में इंशाअल्लाह कश्मीर के भारत खां आज़ाद कराए पाकिस्तान जो हिस्सो बणाईंदो ऐं भारत केतिरनि ई ॾहाकनि खां ज़ुल्म करे रहियो है। पंहिंजी आज़ादी लाइ हमेशा कश्मीरनि पंहिंजो आवाज़ बुलंद कयो है। पाकिस्तान कश्मीरनि सां हर माज़ ते गॾु आहे। इन्हनि जो चवणु आहे त अक़वामी मुतहदा पंहिंजो भरपूर किरदार अदा करे ऐं जल्द खां जल्द इंडिया पारां कश्मीरनि ते जेको ज़ुल्म ऐं बर्बरियत जारी है उन खे फौरी तौर ते बंदि कयो वञे। कश्मीरनि खे उन्हनि जा हक़ ॾिना वञनि। पूरी दुनिया जेका आहे सो इहो सोग मल्हाए पई जेको तो इंडिया जेको ज़ुल्म करे वेठी आहे। उन खां सवाइ जेको आहे असां इदारा जेके आहिनि उन्हनि जेको आहे सो सभु इन्हनि पुरज़ोर मज़म्मत कई आहे। असां जेको आहे सो इन्हनि जे ख़िलाफ़ इंडिया जे ख़िलाफ़ हिकु तहरीक हलाई है। कश्मीर एक आज़ाद कौम है, इंशाल्लाह आज़ादी लेके रहेगी। और पाकिस्तान की आर्मी, पाकिस्तान की एजेंसीज, पाकिस्तान की पूरी आवाम उनके साथ है और इंशाल्लाह हर मुआज़ पर उनके साथ खड़े रहेंगे। कल जो गवर्नमेंट का जो नक्शा पास हुआ है मैप, उसमें पाकिस्तान ने कश्मीर को अपने हिस्से में ले लिया है और इंशाल्लाह ताला ये मुस्तकिल नक्शा रहेगा और कश्मीर को जो है ना पूरी पाकिस्तान की दुआओं के साथ आज़ाद करके रहेंगे। पैगाम वियो इंडिया के त इंडिया जेका आहे हाणे सुख सां न वेही सघे। त असां जेको मैप ठाहियो आहे पॉलिटिकल मैप आहे इंडिया जी, माना मुंहं ते हिकिड़ी चमाट आहे। ऐं हाणे जेको असां अॻिते सिस्टम हलायूं पिया, वॾी हिकिड़ी कैंपेन हली आहे पाकिस्तान में। हिन कैंपेन जो को अॻे तारीख़ में अहिड़ी कॾहिं कैंपेन न ॾिसण में आहे जहिड़ो हींअर कश्मीर में आई है। कश्मीर इंशाल्लाह हम आज़ाद करके रहेंगे, हमारा वचन है, हमारी पार्टी का वचन है और हम कश्मीरों के साथ हैं। और उनके बलबूते पे जो जुल्म हो रहा है इंडिया आर्मी कर रही है, मोदी कर रहा है, इंशाल्लाह पाकिस्तान कश्मीरों के जुल्म के ख़िलाफ़ आवाज़ उठा रहा है, उनके आज़ादी के लिए जदोजहद कर रहा है। इंशाल्लाह हम कश्मीर को आज़ाद करके रहेंगे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।